अॼु हुसैनी जा दास्तान 11 ऐं 12 पढ़ंदा दास्तान 11 ऐं उन जूं वायूं उन खां पोइ तव्हांजा जेकॾहिं सुवाल हूंदव ठीकु आहे न त 12 पढ़ंदा मुंहिंजी सुपेरियां जी ॻाल्हि अहिड़ी रुगो रंजाओ कुंगर डोलाओ ॾींदा ॾेर विया सुपेरियां जी ॻाल्हि अहिड़ी रुगो रंजाओ महबूब जी ॻाल्हि रुगो ॾुख आहे इश्क आहे जिते जिते चाह न आहे ॾुख आहे दर्द ऐं उहो जेको इश्क आहे जेको लतीफ़ वारो जेको पाण जंहिं अमल में सिमटंदा रहंदा उहो इश्क हिंद दुनिया वारी जेका हिर्स आहे घुर्ज माल उन खां भरी ऐं परे हिकिड़ी उहा तमन्ना आहे जंहिंमें प्यार माण पे ऐं माण पे जे करे ॿियो सरो सामान या ॿियो समर खे पोचे धिकण वारी ॻर आहे उहा अॻिते बि नज़र ईंदी त कीअं माण्हू उन वजूद हिकिड़े लाइ या मक़सद जे लाइ डूंगर डोलाओ ॾींदा मूं ॾे डूंगर डोलाओ डूंगर में डोलाओ माना ॾींदा मूं ॾे रहिया मूंखे इन डूंगर जे पंध में जंहिं महिल वेंदा विया त डोलाओ ॾींदा विया हाजी चयो आरीअ उतन जीअं ईअं तव्हां ओठ न कयो आरीअ उतन जीअं ईअं तव्हां ओठ न कयो केच पहुचबो कीअं अहिड़नि अबाजनि से जीअं हुनखे पुनूअ चयो त तव्हां अचो बंबोर में ऐं मुंहिंजो संग थियल आहे उनखे निभाउ कयो मल्हायो ऐं पोइ उहा जेका मुंहिंजी वञी आहे उनखे केच वठी हलूं ईअं त कोन चई हुननि त ईअं कोन कयो हुन त नशो ॾेई विया पुनूअ खे हादी मुर्शिद ससुर जे वाता थो चवराए त केच पहुचबो कीअं अहिड़नि अबाजनि सां अहिड़नि बेरहमनि सां गॾिजी केच जो पंधु आऊं कंदुसि त कंदुसि बि कीअं जीअं उतुन आरी उतुन माना ॻाल्हाइण चयूं हाणे इहो लफ़्ज़ असां वटां ॼण मतरूक आहे लतीफ़ साईं जी ॿोली ऐं ॿोलीअ जो जेको लहजा घणा आहिनि पर इहो फन आहे कावड़ ॿोलीअ जो तव्हां हिते कुझु लफ़्ज़ अहिड़ा बि ॿुधंदव जेके लफ़्ज़ उन दौर में मां सम्झां थो इमीडिएट शहदादपुर ऐं भिक्षा ऐं हाला हवेली जे पासे जा लफ़्ज़ न आहे पर बदीन जाती ऐं इन ऐं कढण इहो जेको इन पासे जो लफ़्ज़ लाड़ उहे लफ़्ज़ ईअं आदि ॻाल्हाया आहिनि जो तव्हां चवंदव त उस्ताद चवंदो आहे त लहजे जी बचा उन जो बची रहण ज़रूरी इन जे करे आहे त जेको ॿोलीअ जी पाण चवंदा आहियूं हमगिरी स्टैंडर्डाइज़ेशन उहा ॿिए जो नुक़सानु आहे उन जो जेको लहजे उन जे लहजे में माना डायलेक्टिक मीनिंग ॾींदड़ हूंदी आहे त उहा उन इज़हार में कीअं माना आहे उहा ॾाढी अहम शइ आहे उहा बचे उहा प्रिज़र्व हुजे हिकिड़ो माण्हू हिकिड़ी खिते जी ॿोली ॿियनि ते मड़ींदो त हुनखे कहिड़ी ख़बर त लाड़ जो हिकिड़ो माण्हू दर्द में इहा ॻाल्हि कीअं कंदो आहे इन जे करे लहजो पंहिंजे अंदाज़ में बि शाइरीअ में ॾुख ऐं अहसासनि खे वधीक बयानु कंदड़ हूंदो आहे जीअं उतुन आरी जाम ईअं तव्हां उठ न कयो जीअं चयो आरी पुनूअ जे पीउ जो नालो पर ससीअ खे उन पीउ जे करे पुनूअ खे आरी आरी चवंदा आरी जाम बड़की ॿाहिरि निकिती गाज़र मझां गाज़र माना गुलाम बानी इन जे करे जॾहिं मुंहिंजो पुनू वठी आहे त बड़की ॿाहिरि निकिती त मुंहिंजो जो सभु कुझु वियो आऊं बड़की ॿाहिरि निकिरी पियसि गाज़र मझां गाम माना रस्तो साव ॾिनाई साम सुती संगर पटी लतीफ़ थो चए हाणे इहा ॻाल्हि आहे लतीफ़ साईं जी ससुरीअ जे सॼे इल्मु पंध जी ॻाल्हि चवे थो त जीअं उतुन जा आरी जाम कीअं के चिंता किन कयो बड़की ॿाहिरि निकिती गाज़र मझां गाम साव ॾिनाई साम पाण सुती कोन थी चवे लतीफ़ थो चए साव ॾिनाई साम सुती संगर पटी साह पंहिंजो साम करे ॾिनई जे पुनू मुंहिंजो साह साम अथई साम चइबो आहे कि औरतूं पंहिंजनि घरनि में
उन्हनि मौक़नि ते रखबियूं आहिनि जी पनाह ॾिबी आहे जॾहिं जंग या का उन्हनि सां के ख़ौफ़ ऐं ख़तरा लाइक़ हूंदा आहिनि त पोइ हुननि जी पनाह ॾिबी आहे जेका हीअ जेका रस्म ही जेका ॻाल्हि हुई सिंध में ई ॿियनि जॻहियुनि ते हुई ऐं इहे ईअं जीअं मिसाल पंहिंजो जीअं हिकिड़ो किरदारु लतीफ़ साईं जो उन बल्कि उन तारीख़ में आहे उन साम झलिबियूं ऐं उन्हनि सामुनि सां हा साम्हूं झलियूं जंहिं महिल जंग में अची वियो त पर साम्हूं ईअं झलिबियूं चइबो आहे त उन्हनि सामुनि खे इहो पंहिंजी रवायत आहे उन्हनि सामुनि खे ऐं औरतुनि खे ईअं करे रखिबो आहे त चइबो आहे त पहिरीं त तव्हांजी ख़िदमत जा जेका तव्हांजी थियणी आहे उहा असांजो ईमान आहे तव्हां पंहिंजी जान खां वधीक ॿी जेका वॾी ॻाल्हि आहे जॾहिं ख़बर पई दुश्मन खे त हीअ हमिलो कंदा त इहो तय हूंदो हो त साम ते सिर ॾेई छॾिबो माना घर धणी पाण शहीद थींदा साम महफ़ूज़ साह ॾिना ई साम माना पंहिंजे इश्क खे महफ़ूज़ करण जे लाइ साह ॾेई छॾियईं इश्क बचे सुती संगर पटी जीअं ससी जी क़बर आहे उहो संगर सॾिबो आहे संगर जे पट में सुम्ही थो लकियूं आंबर लिख कीअं कोहारा वर्मी आहे लथसी पंध में लकनि खां पुछे थो पहिरीं सुवाल थी करे पोइ वरी जवाबु ॾियनि लकियूं आंबर लिख तव्हांजे भरिसां ए लकियूं ए लक ए पाबूणी ऐं ॿिया जेके लक तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हांजे भरिसां के थोरा तव्हांखे इशारा मिल लिख माना थोरी के तव्हांखे थोरा इशारा मिलनि था तव्हांजे भरिसां के कोहारा विया कनी जी सदी सिक रुन मुरात रत इहे उहे आहिनि जिन जी सिक में मुरात रतुरुन वरी पोइ चवंदी लकियूं आ लॻा हाणे आं लफ़्ज़ राय जा आं लतीफ़ चयो आहे लकियूं आ लॻा लकियूं आ लॻा के पल पांधीड़नि जा ए लकियूं तव्हांखे के पांधीड़नि जा पल माना उठ जा पल या हलणा माण्हुनि जो कोई निशान छो त लक मां ईअं लंघबो आहे के कोहारा के मुंहिंजा महबूब तव्हांखे पासां तव्हां घणेरो माए रोंदा लकियूं थियूं चवनि लकियूं जवाब थियूं ॾियनि छा तव्हां घणेरो माए उहो चई मां रतु रोंदी रहियसि हाणे चवनि थियूं लकियूं आ लॻा के पल पांधीड़नि जा हाणे लकियूं जवाब थियूं ॾियनि तव्हां घणेरो माए रोंदा ऊ त रतु विया ए ससी तूं त थोरो पहिरियों ई पुनू त तोखां वधीक रोंदो पियो वियो कोजो लॻुस कान माना थी कोजो लॻुस कान केचिन जे कुर्ब जो थी निमाणी निशान छॾे सांगो सां अहिड़ो इश्क लॻी वियो त जो साह ॻाल्हि हुनजो खुटको छॾे पंध में पंध में वञे ॿी कमाल जो पैदा कम जिदोजहद ऐं वफ़ा जे निभा में ही बेद किचिन चयुसि ॾूर केच आगाऊं पंध ॾुथ वेहण वारो रस्ते में वञे तो केर बि कोन्हे हुन खां पुछी थी त केच केतिरो परे आहे हाणे केच उहो थी चयो ॾोथियुनि चयुसि ॾूर केच आगाऊं पंध थी केच त तमामु परे आहे पाणा चढ़ी पूर विख विधाई हुननि चयो असांजो ईअं चवंदा त केच परे आहे त हीअ माई चवंदी मोटा हुनजो इश्क साबित आहे हुन चयो जेकॾहिं केच परे आहे त माना मां तकड़ी हलां न पाणा चढ़ी पूर विख विधाई वितरी माना वॾी ॾोथिया को ओठिन जो मूंखे ऊंज ॾियो सच के साथ वियो सच के साथ लियो पुनू मुंहिंजो पाण एॾो थिया एॾो थी ॾुथ मेण वारा मूंखे ॿुधायो हिकिड़ो ॾस ॾियो सच के साथ लियो पुनू मुंहिंजो पाण सी हीउ जेको साथ आहे मुंहिंजे पुन जो वाक़ई इन पासे वियो पियो
को जो अथस मींह आर्य जी उकीर पुनूअ जे इश्क जो अहिड़ो को उन मींह ॿारो चाणी नींह मना माठो न थिए मन मां माठो ई कोन थो थिए ॿारो चनि जो इश्क हुन जे मन मां माठो ई कोन थो थिए जेॾियूं ॾिसो केच जो ॾेह ॿारो चनि पुनूअ विधुम पेच निसो रोई नींह ही करण भेद था वॾो कुझु अॼु ससुअ जी सिरीअ सी केच धणी कांदी आख़िर जॾहिं थिएसि थी त पोइ भला पोछा पोइ केच जो माल कंदो थो ॾिएसि ससुअ जी सिरीअ सी केच धणी कांदी पसण कारण पिरीअ जे मुंद हुई मांदी जेका वफ़ा त करे वई आहे उन ते लतीफ़ ॻाल्हि थो करे जेको हिन माईअ जो इश्क ईअं हो पसण कारण मांदी हुई हाणे गुज़ारे वई आहे लकनि तां लतीफ़ चे आर्याणी आंदी माना हिन खे ॾिसो कावड़ चइबो आहे ईअं त कंहिं माण्हूअ खे इश्क भंवर वांगुरु उॾाईंदो लकनि तां लतीफ़ चे आर्याणी आंदी पुनूअ जे इश्क हिनखे लक टुपाए आंदो संगर ताईं पोछा पुनूअ पेरांदी निमाणी नसीब सभु कुझु वियो पर आख़िर में मिलियो छा पुनूअ जी पेरांदी त मिली घोड़नि हयूं घणियूं उठनि हई तारीख़ में घणनि औरतुनि खे का महबूब घोड़नि खसिया मूंखे उठनि वारी घोड़नि हयूं घणियूं उठनि हई जा नीह गिनंदी नाव सां मुंहिंजी पवंदी मामरे जेका बि तव्हां मां इश्क जी ॻाल्हि कंदी आहे तव्हां मां जेको इश्क जी ॻाल्हि कंदो यादि रखो उनजो मूं जहिड़ो कमु थींदो लकड़ी वारियूं आङुरियूं पंध में हले पई तखयल थी करे ससुई त सचा कर सरती गॾु कान आई चए पई लकड़ी वारियूं आङुरियूं ॿारो चाणू भेर सतियूं आङुरियूं निशान पेरनि जो आहे पर जीअं सनड़ियूं आङुरियूं थींदियूं आहिनि न ईअं ऐं ॿारो चाणू भेर ऐं पेर जो अंदाज़ ईअं जीअं वरोचन जो थींदो आहे अची ॾिसो जेॾियूं ताज़ो पुनूअ पेर हे मूंखे पेर लॻो आहे अञा मंज़िल केज किथे आहे रुगो निशान मिलियो आहे त पुनू हुन पासे वियो आहे वेचारीअ सी वेर जतन जेॾो ई करे जतन मूंसां वॾो वेर करे लुछण न लाई मुंदर हिन गरीब तां ए पुनू तूं मुंहिंजी ज़ात तां लुछण नथो लाई दुख नथो लाई मूं गरीब तां लुछण न लाई मुंदर हिन गरीब तां पर में पचाई लुछण न लाई मुंदर हिन गरीब तां पर में पचाईन जीजा जोश जतन जा ए अम्मा मुंहिंजे अंदर में पर में उन महबूब जूं यादूं जोश मूंखे जलायो छॾ जीजा जोश जतन ही थो वञे होत ही माना इहो साम्हूं ही थो वञे होत आऊं के अॻ भरी थिया पाण आऊं बि अॻ भरी ही भेद हीअं गुरबख्शाणी निकिरणो भुल ही थो वञे होत आऊं के अॻ भरी थिया मता चोए बलोच मता चोए बलोच कमीणीअ मां की न थियो घर मता चवे त मुंहिंजे आसरे वेही रही पाण कोन मुंहिंजो कमा त मां कमीणीअ हथां थियनि मूराई मंदियूं पाण ते पोइ निगेशन खां वठी पंहिंजी ज़ाल असां खां थींदियूं आहिनि उन लाइ कुझु कोन थियो आहे उन लाइ को ख़राबु कमु कोन कयो असांजा कयो आहे असां सुठो थियो कमीणियुनि हथियां थियनि मूरायूं मदियूं थियनि मूरा ई मदियूं तूं कर पाण वड़ा तूं पाण वड़ कर तूं कर पाण वड़ा मोट सभा जा सुपर असां खां त ॾोह थी विया असां सुठियूं तूं भला भलाई कर निकिरी
लकी थिया संग में नकी संगी में